सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। अॼु जो ॾींहुं असां सिंध जे मशहूरु लेखक तारीख़दान साईं गुल हसन कलमती सां गुज़ारियो। साईं गुल हसन कलमती सिंध जो उहो मशहूरु तारीख़दान लेखक आहे जंहिं कराची सिंध जी मारवी, कराची जा लाफ़ानी किरदार, सिंध जा ॿेट समेत मुख़्तलिफ़ किताब लिखी सिंधी अदब खे हिकु नई धड़कन ॾिनी। अॼु साईं मलीर मां मकली टकरी ते असांजे अङण ते आया। साईं जिन सां गॾु अनवर बलोच जंहिं कात मुंहिंजे कंध ते आऊं नचंदो अचां, जीए सिंध जीए सिंध आऊं चवंदो अचां जहिड़ी शाइरी लिखी ऐं उनखे सरमद सिंधीअ जहिड़े अज़ीम गुलकार ॻायो। ऐं मलीर जी मशहूरु समाजी शख़्सियत फ़क़ीर पांदी जोखियो जे ख़ानदान मां फ़क़ीर अयूब जोखियो पिणु साणुसि गॾु हो। दरिया ख़ान जोखियो ऐं गुल हसन कलमती कराची जी तारीख़ ऐं ठट्टो जी जाग्राफ़ी हदनि जे बारे में हिक ॿिए सां पंहिंजी मालूमात शेयर कई। इन सां गॾोगॾु गुल हसन कलमती साहिब जी जेकी काविश में हलंदड़ सीरीज़ आहे मालमाड़ी जी तारीख़ बाबति, उन ते पिणु बहस कयो वियो, जंहिंमें दरिया ख़ान जोखियो, रिटायर प्रोफेसर अमानुल्लाह जोखियो, रिटायर एच.एम. अल्लाह नवाज़ जोखियो, रिटायर उस्ताद मोहम्मद रमज़ान जोखियो पिणु अहम पंहिंजूं मालूमात शेयर कयूं। असां सिंध क्लब जे प्लेटफॉर्म तां साईं गुल हसन कलमती खां टोटल 2 सुवाल कया। हिकु इहो कयोसीं त तव्हां सिंध जी तारीख़, सिंध जे माॻनि बाबति ऐं सिंध जे माण्हुनि बाबति जेका रिसर्च करियो था, इन बाबति इन तरफ़ तव्हांजो शौक़ु कीअं थियो। त साईं जन ॿुधायो त आउं सभ खां पहिरीं फिल्मनि बाबति रिसर्च कंदो हुउसि ऐं उन्हनि बाबति मूंखे ॼाण हासिलु करण जो तमामु घणो इंट्रस्ट हूंदो हो। पोइ हीअ जाग्राफ़ी हदनि या सिंध जे शहरनि माॻनि बाबति जेको शौक़ु इहो बाद में थियो। इन खां अलावा असां साईं खां ॿियो सुवालु कयो त तव्हां जेको पंहिंजे किताब सिंध जी मारी में लिखियो आहे त 1697 खां 1757 ताईं खाना फ़िक़लात रियासत जेकी आहे उन्हनि कराची में हाकिमियत कई। उन्हनि खां बाद में त कलोड़ा ऐं टालपुर बि आया। भला 1697 खां अॻु में जेको आहे कराची ते हाकिमियत कंहिंजी हुई, त साईं जन ॿुधायो त 1697 खां अॻु में कराची वारे इलाइक़े ते उहे ई हुकूमत कंदा हुआ जेके ठटे में हुकूमत कंदा हुआ, यानी जेके ठटे जा हाकिम हूंदा हुआ उहे कराची जे इलाइक़े जा ई हाकिम हूंदा हुआ। मुलाक़ात जे आख़िर में दरिया ख़ान जोखियो साईं गुल हसन कलमती खे हिकु किताबु सुखड़ी तौरु ॾिनो जेको हो ठट्टा हिस्टोरिकल रिफ्लेक्शंस। ऐं साईं गुल हसन कलमती जे दोस्त फ़क़ीर अयूब जोखियो जे तरफ़ां दरिया ख़ान जोखियो खे किताबु मुंहिंजो मुल्क मलीर जेको समाजी कारकुन फ़क़ीर पांदी जोखियो ते लिखियलु आहे उहो ॾिनो वियो। ऐं हिकु कापी लेखक प्रोफेसर अमानुल्लाह जोखियो खे पिणु ॾिनी वई। यकीनन अॼु जो वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांजा वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजो चैनल सिंध क्लब ज़रूरु सब्सक्राइब कजो त जेके ईंदड़ वीडियो आहिनि उन्हनि जा बि नोटिफिकेशन तव्हां ताईं पुॼी सघनि। महिरबानी।